पूरी रिथा हमारे प्रकाश चल रही है। क्या बात है, क्या बात है। जोरदार तालियों प्रकाश भाई। उल्लासनगर शहर जो असांजो अध्यक्ष मुझो प्यारो कपिल ताराचंदानी इनखे भी एडियो खां वठी आ पोस्ट असांजे प्रकाश भाई ॾियाराई आहे। त मां चाहींदुमि मां भी उहो ई तो चवां हिक ॻाल्हि ॿुधो, तव्हां हमारे दर ते वेठा आहियो न, तव्हां मां असांजो सुभाउ अहिड़ो आहे वणियो त दिल ते न वणियो त दफ़ा जेको ई तंहिंजे करे धोनी भैया तंहिंजे करे तव्हांखे वणंदड़ आहे तॾहिं तव्हां नालो खयो न बाबा जयराम जी पंहिंजे हिन में ख़ुशि रहो। त मां चाहींदुमि अॼु असांजा जेके अध्यक्ष महोदय आहिनि असांजे प्यारनि जेके असांजे समाज जा कोहिनूर रत्न मां बार बार जीते वेंदो आहियां दिल्ली ॿियनि मां चवंदो आहियां भाई हिंदीअ में था ॻाल्हायो, हे सिंधी जीवित तो हे भगत मोहन कारो हाणे घर वयो तबियत ख़राब हे मुंहिंजो भाउ विजय लालवानी कोई इन जहिड़ा कलाम कोई इन जहिड़ा ये चई सघंदो असांजी नई टई हे प्यारो वरी पंहिंजे कम खां पोइ जेकॾहिं तयारु थियो आहे नी मांजी दिल ख़ुशि थींदी आहे ऐं मांजो हिकु हिकु भॼन वरी असां देश दुनिया में प्रकाश भाई किथे घटि थो मिले किथे नथो मिले किथे खाली भाड़नि ते बि था वञूं किथे कीअं बि था वञूं वीचारो केमल नाराज़ बि थींदो आहे भाऊ मुंहिंजी मां जो पगार हा मुंहिंजी पगार हेतिरी आहे चवंदो आहे यार अम्मा झंडो झूलजे थो आहे न हाँ तॾहिं ही एक पार्ट लगो था सब खां पोइ आयल ऐं सब खां दुनिया में शहंशाह दर अॼु राज माखी जा विश्व जी माना शख्सियत बणी चुको आहे। कोटा जो कार्यक्रम 2 लख माण्हू बनारस से असांजे योगी सरकार जे कार्यक्रम में हाणे जीअं अयोध्या घुरायो तो 22 नवंबर ते भला असांखे कहिड़ी आई को जीवन में मां को भगत को गायक का ॼाण का या न पर या खुशबू कंदी आ या आशीर्वाद कंदी आ उन अम्मा उन माता जे सदके असांखे घुराइण था साईं हमारे शहर में झूलेलाल मंदिर त आहे पर संत उते कोई अचन नथी भई संगत सब लगा पिया पंहिंजे पंहिंजे ॿियनि स्थाननि ते दीपक साईं तव्हां नालो ॿुधो आहे अचो ख़बर अथव छो चवंदो आहियां मां ईंदो मां पक कोई आनंदपुरी हुजे हाणे मुंहिंजा सावरा उहे वया कोई सतनाम साखी वारो हुजे कोई साईं टेऊंराम वारो हुजे कोई राधा स्वामी हुजे कोई निरंकारी हुजे जिॾे खपे होॾे वञो कोई जय बाबा वारो हुजे मांजी कोई झलकाई मनाई कुझु कान्हे पर हिकु कम हिकु अर्ज़ जिते वेंदा उनखे ज़रूर चवंदा आहियूं पंहिंजे बाबे खे विसारींदो न चवंदा आहिनि पितरनि जो पिटियल हमेशा भगत साहब पितरनि जो पिटियल माना अबू असांजो केरु आहे साईं झूलेलाल आराध्य असांजो शिव बाबा सनातन खे छॾे करे तव्हां वञो न जिते हिकिड़ो मंदरु ठारायूं कलोल अहमदाबाद जे पासे में हे प्यारो हरियो जिते चई साईं 4 करोड़ खर्च कयो आहे 4 माण्हू रोज न ईंदा आहिनि सॼी संगत खां हिकिड़ो प्रण कराया तव्हां 3400 घर आहिनि हिकु हिकु नियम रखो हर महीने में हर हफ़्ते में तव्हां भंडारो कयो ऐं हर रोज पासे में जेकॾहिं गुरुद्वारे में मथो टेकण वञो था त 5 फेरा मुंहिंजे झूलण जा पाए बि ॿ दफ़ा खणी 2 मिंट उते वञी बि ॾिसो ऐं अॼु चवंदा आहिनि एॾी मौज लॻी पई आहे काॾे जूनागढ़ काॾे कलोल काॾे जयपुर केॾे केॾे वीरावल पाकिस्तान जा बॉर्डर होते कॾहिं असां ॾिठा बि न हुयासीं हुते वञूं था मौजूं करे था अचूं इहा अम्मा जी ख़ुशबू आहे हिननि प्यारनि जो साथ आहे असां न ॻाइण ॼाणूं न कुझु इहो करणु ॼाणूं ख़ाली इहो ॻाल्हाइण ॼाणूं छो जो मुंहिंजे प्यारे भाउ दिलीप लालवानी सां वेठा आहिनि आहे न जय झूलेलाल अचो हाणे प्रकाश भैया स्वागत कयो भैया जो माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था द्वारा श्री विजय लालवानी साहब जो स्वागत सीनियर कलाकार जोरदार तालियों के दो जोरदार तालियों मेहरबानी साहब
भाई प्रकाश तलरेजा जो स्वागत जीजा जी दैनिक समाचार पत्र श्री दैनिक समाचार पत्र धनुषधारी के हत्याकर्ता श्री टोनी लालवानी जी की ओर से हमारे श्री प्रकाश तलरेजा साहब टोनी लालवानी उन्हें जी दिल आया रे दिल लगे बोलो शहरा भगवान न की जय देवी की जय बाबन कपिल संतन जो पे माध्यम चौन मारा स्वामी प्रसाद खाओ पोया साक्षात भगवान अभी